अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों। जीअं तव्हां हिकु दोस्त सां गॾु आहियां ऐं अॼु हिन दोस्त जो असां इंटरव्यू वठंदासीं ऐं असांखे दोस्त कुझु शेरो शाइरी ॿुधाईंदो पंहिंजे ज़बान में। अदा साईं, तव्हांजो नालो छा आहे बाबा साईं? मुंहिंजो नालो सर मियां बख़्श आहे। मियां बख़्श। जी अदा मियां बख़्श, तव्हांजा कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? ठीकु ठाक आहियो? तबियतूं सही आहिनि अदा? हाल सही आहिनि सेठ। हा बाबा, चार वेठा आहियूं। अलाह साईं तव्हांखे ख़ुशि कंदो। ॿियो हाल अहवाल, तव्हां रोड जे हिन कम ते घणे अरसे खां कमु करे रहिया आहियो? मूंखे इन रोड कम में साल 25 साल थी विया। 25 साल, माशाल्लाह माशाल्लाह माशाल्लाह। ॾाढी शेपर न हुया हिते रोड जे कम मज़ूरी ते निकितल आहे। अच्छा 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 अच्छा। हा, हे ॾाढी अच्छी मूंखे मथो अचो ई रोड ते थियो आहे। रोडनि ते थियो आहे? जी सर, लसो आयो रोड ते शेपर न हुया। अधु उमिरि माना तव्हां रोडनि ते ॾेई छॾिया? जी हा, माशा 8 सालनि जो घरां ॿाहिरि निकितो आहे रोड जी मज़ूरी ते। ज़बरदस्त ज़बरदस्त। अच्छा भला ही तव्हांखे शेरो शाइरी जो किथां खां शौक़ु पियो? जी शेरो शाइरी तव्हां कंदा आहियो, जेको शेर वेर या शाइरी ॿुधाईंदा आहियो? जी इहो सर इहे रोडनि जी मज़ूरी मां थियो आहे। किथे दरगाह हूंदो आहे, छा खाइण पीअण लाइ किथे घुमणु वेंदा आहियूं। अच्छा अच्छा। हा, वेझो हूंदो आहे त पोइ सिखी वेंदा आहियूं। माशाल्लाह माशाल्लाह। अच्छा, हाणे दोस्त जेके पाण खे ॾिसी रहिया आहिनि हींअर पंहिंजो वीडियो में, उन्हनि दोस्तनि खे तव्हां कहिड़ो शेर ॿुधाईंदा? उन्हनि खे जी सर जहिड़ो चवंदा ओड़ो ॿुधाईंदासीं। अमां ई ॿुधाईंदो न, चई ॿुधाईंदो। कोई असांखे सुठो को बहितरीनु शेर तव्हां पंहिंजी आवाज़ में ॿुधायो जेको दोस्तनि ताईं पुॼायूं पाण। जी सर, सोचूं को बयान ॿुधायूं था, शुरू करियूं था। माशाल्लाह माशाल्लाह, जज़ाकल्ला। पतंग सदाईं पाण खे मची ॾिसी न मोट, जो थी इलाजो थींदे न घोट, घिड़त जी घोट रतल राज़ी शाह। वाह राज़ी शाह, वाह वाह साईं वाह, वाह साईं वाह। तमामु ख़ूबसूरत आवाज़ ऐं तमामु ख़ूबसूरत असांखे शाइरी ॿुधाई राज़ी शाह जी। अदा साईं जी, अदा को ॿियो शाइरी ॿुधाईंदो, को ॿियो को गीत गज़ल? ॿियो जी सर, पखी ऐं समर साण पखी चुगन चुंब साण फ़क़ीरनि खे किरतो साण अलाह वो पखी आण। वाह फ़क़ीर वाह, वाह फ़क़ीर वाह, वाह साईं वाह, वाह साईं वाह। ज़बरदस्त ज़बरदस्त तव्हां शाइरी ॿुधाई। जी सर। माशाल्लाह माशाल्लाह। ऐं इनशाला ही तव्हांजी वीडियो दोस्त ॾिसंदा, इनशाला उमेदु आहे दोस्तनि खे पसंदि ईंदी। अच्छा, अञा कुझु वधीक दोस्तनि खे ॿुधाइणु चाहियो था? जी सर, वधीक पुछंदा त ॿुधाईंदासीं। अमां ॿुधाईंदो त उहो ॾिसंदा न बाबा साईं। जी सर, सोचो हींअर थकिजी आया आहियूं जी सर मज़ूरी करे। अच्छा अच्छा। जी अञा साहब कोट खयो अथऊं, वरी तव्हां सां राब्तो वेठा करियूं। माशाल्लाह माशाल्लाह। चलो अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि ऐं आबाद रखंदो। जी सर। अॼु जी वीडियो पाण हिते ई ख़तमु कयूं था। इनशाला वरी हयाती रही त नसीबनि जा मेला, पोइ इनशाला मुलाक़ात थींदी। सो दोस्तो, ही असांजो दोस्त प्यारो लाहौती असांखे हिते शाहपुर चाकर हिकु रोड जे कम ते असां सां गॾु थियो आहे ऐं तमामु सुठो ज़हन जो माण्हू आहे ऐं सादो माण्हू आहे। अलाह साईं हिनखे बरकत ॾे, रोज़ी में मज़दूर माण्हू आहे। सो दोस्तो, हिन जे लाइ तव्हां दोस्तो असांखे, अगरि ही लाहौती तव्हांखे पसंदि अचे थो त तव्हां हिन वीडियो खे लाइक ऐं सब्सक्राइब ज़रूरु कंदा। तो सिन सलामत, साथ सलामत।